फरमाया त अवां जे इस्लामी उसूलनि जे अंदरि जहिड़ी तरह नमाज़ अदा करणु फ़र्ज़ु आहे, अहिड़ी तरह अवां जे लाइ ज़कात जो अदा करणु बि फ़र्ज़ु आहे। हाणे हिकिड़ो माण्हू असांजे मुआशिरे में रहे थो, उहो व्याज नथो खाए, रुश्वत नथो खाए, ॿियो को अहिड़ो को ग़लति कमु नथो करे, पर उनजे अंदरि हिकिड़ी बीमारी आहे जो उहो साल जे अंदरि मालदार हुजण जे बावजूदि ज़कात अदा नथो करे। इन जो माल बि इन जे लाइ ख़ज़ानो था, कंज़ुनि जा लफ़्ज़ जेके अचनि था, इन जे लाइ ख़ज़ानो आहे। यानी इहो जॾहिं मरंदो त नांग जी सूरत में इन जो ख़ज़ानो उथी फण कढी इनखे डंग पियो हणंदो। छाजे करे? इन माल त पालियो पाण वटि, पर माल जो जेको हक़ हुयो उहो हक़ अदा न कई। अल्लाह तबारक व तआला मालदार जे माल जे अंदरि ग़रीब जो हक़ रखियो। जेकॾहिं पाण ग़रीब आहे पोइ त हुन तां लिखो ई न आहे, पर जेकॾहिं मालदार आहे त मालदार जे माल में अल्लाह पाक ग़रीब जो हक़ अदा रखणु फरमायो, जंहिंखे अॼोके ज़माने में जीअं असां अंदाज़ा लॻायूं त 60,000 जी जंहिं वटि मिल्कियत आहे, उन मिल्कियत खां मथे, पोइ चाहे लख हुजनि करोड़ हुजनि, पैसा पिया आहिनि, सोन आहे, चांदी आहे, या हुन वटि ॿनी वारो आहे, आबाद ज़मीन आहे, या जेको आहे प्लाटनि जा कारोबार करे थो, इन्हनि सभिनीनि जे मथां साल में हिकिड़ो दफ़ो ज़कात अदा करणु फ़र्ज़ु आहे, जेको अदा नथो करे। जहिड़ी तरह व्याजी अलाह जे ॾमर में, अहिड़ी तरह इहो अलाह जे ॾमर में।